नानक तिना बसंत है, नानक तिना बसंत है, नानक तिना बसंत है, नानक तिना बसंत है। जिन घर बसिया कुंत, जिन घर बसिया कुंत, नानक तिना बसंत है। जिनके कंक दिशा पुरी, जिनके कंक दिशा पुरी से अहिन से फिरहि जलंत से, अहिन से फिरहि जलंत से, अहिन से फिरहि जलंत से, अहिनिस फिरहि जलंत। नानक तिना बसंत है, नानक तिना बसंत है। जिन घर बसिया कुंत, जिन घर बसिया कंत, नानक तिना, नानक तिना, नानक तिना बसंत है। प्यारे गुरसाद संगत, नानक तिना बसंत है, जिन घर बसिया कंत। बसंत मौसम हली रहियो आहे, तमाम खुशी ॾियण वारो मौसम, मानसिक प्रसन्नता ॾियण वारो। अहिड़े बसंत जे मौसम में असां राग बसंत में गुरबाणी ॻाईसीं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन सत्संग में। बसंत जो मौसम प्राकृतिक हिकु उपहार आहे असांखे, असांजी सौगात आहे जंहिंमें प्रकृति प्रफुल्लित थींदी आहे। असांखे बि प्रफुल्लित थियणु खपे। हीअ अहिड़ो बसंत जो मौसम आहे त असां प्रसन्नचित सां सत्संग ॿुधूं, प्रसन्नता सां। बसंत जे मौसम में प्रसन्नचित थी करे, मुस्कुराए करे। तव्हां त असांजी संगत आहियो, प्यारी संगत आहियो, पर ॿियनि हंधि अगरि किथे न मुस्कुराईंदा आहिनि न, त ईअं लॻंदो आहे असां में कुझु ग़लती आहे, कुझु असांजी तरफ़ां कुझु ग़लति थी रहियो आहे, जो हुननि खे ख़ुशी नथी थिए शायदि असांजे अचण सां। त वक्ता जो स्वागत कजे मुस्कुराए करे, पर हिकु सामान्य मुस्कान, शालीन वारी मुस्कान, प्रसन्नचित सां ओरिजिनल मुस्कान, ओरिजिनल पंहिंजे मूड खे अहिड़ो कयो, प्रकृतिअ सां जोड़े छॾियो। प्रकृति प्रफुल्लित आहे, असां पंहिंजे मन खे प्रफुल्लित कयूं। अहिड़ियूं ॿ टे ॻाल्हियूं सोचे वठो ख़ुशीअ जूं, जिनखे तव्हां यादि करे तव्हांखे लॻे कि हींअर मां ख़ुशि आहियां, प्रसन्न। असांजे हथ में हूंदो अथव असांजो मूड।
असां ख़ुदि पंहिंजे मूड खे सुठो करणु चाहे त करे सघूं था। पोइ प्रसन्न चित सां ई कथा ॿुधबी आहे, सत्संग ॿुधबो आहे। तव्हां इहो बि सोचे सघो था कि एॾो सुठो वक्ता असांखे सत्संग पियो थो ॿुधाए, मेरा मूड अच्छा हो गया। इहो ई बहानो कुछ न कुछ त ॻोल्हणो पवंदो न। पर मन प्रसन्न रहणु खपे, मन हलणु न खपे, मन चलना नहीं चाहिए। तव्हांजो न सभिनि खे थो चवां, मन हलाइजो न। त छा कयूं? मन खे प्रसन्न, चित्त प्रसन्न कयो। असांजी भगवत गीता जे क्रम में बि इहो ई हली रहियो आहे। सुख छा आहे आख़िर? वास्तविक सुख छा आहे? असांजो मन प्रसन्न रहे, इहो ई सुख आहे, सात्विक सुख। मन चित्त प्रसन्न रहे। प्रसन्न चित्त में ही परमात्मा जो वास आहे। ऐं मन खे चित्त खे प्रसन्न करण जे लाइ असांखे को क्लास अटेंड कोन्हे करणी, असांखे को पैसो ख़र्च कोन्हे करणो, कुछ भी कोन्हे करणो। ॿ टे ॻाल्हियूं बसि असां अगरि कयूं त असांजे मन जी मैल हटी वेंदी ऐं प्रसन्न चित्त प्रसन्न थी वेंदो। हिकु त सेवा, सेवा सां मन जी मैल हटंदी आहे, इहो असां ॿुधी चुका आहियूं। चित्त प्रसन्न करण जो सरल पहिरियों प्रारंभिक साधन आहे सेवा। तंहिंखां पोइ आहे सिमरन। सिमरन ॾुखियो लॻे त श्रवण, असां कथा श्रवण कयूं, सत्संग ॿुधूं, पोइ सिमरन, भगवान खे यादि कयूं। जेको जेको असां वटि आहे उहो ॾिसूं, सुठो सुठो जेको आहे, जेको पॉजिटिव आहे असां वटि, असां उहो ॾिसूं त असांखे लॻंदो ॾाढो कुझु आहे असां वटि। ग़रीब खे महसूस थींदो आहे कृपा, अमीर खे महसूस कोन थींदी आहे कृपा। ग़रीब खे थी वेंदी आहे, उहो नंढे नंढनि ॻाल्हियुनि में पंहिंजो हृदय खोले वठंदो आहे। नंढो ॿार नंढी नंढनि शयुनि में पंहिंजो हृदय खोले छॾींदो आहे, उहो उनमें ख़ुशि थी वेंदो आहे। त प्रसन्नता को पैसनि सां न ईंदी आहे, केवल हिकु त प्रसाद सां ईंदी आहे, थोड़ी कृपा थी वञे परमात्मा जी, असांजी वृत्ति जोड़े छॾे, सुठो संग ॾेई छॾे, त प्रसन्नता ईंदी आहे। त हली रहियो आहे चैप्टर सुख। सुख छा आहे? कृष्ण भगवान चए तो सुख जा अनेक प्रकार आहिनि। माण्हू कॾहिं कॾहिं उनखे बि सुख सम्झी वठंदो आहे जेको सिर्फ़ सुख जी पैकिंग खणी आयो आहे, जंहिंते सिर्फ़ सुख जी पॉलिश थियल आहे। अंदर दुख आहे पर पॉलिश सुख जी आहे। त इन करे सम्झाइण लाइ कृष्ण भगवान चए थो तव्हां सम्झी वठो कि सुख 3 प्रकारनि जा थींदा अथव, तामसी, राजसी ऐं सात्विकी। सात्विकी सुख असां ॿुधी चुका आहियूं कि उन लाइ असांखे अभ्यास करणो पवंदो आहे सांसारिक सुख छॾण जो, सत्संग जो सुख पाइण जो। सत्संग जे सुख सां फ्रिक्वेंसी जोड़ण जो बार बार अभ्यास करणो पवंदो आहे। शुरूअ में ॾुखियाई थींदी आहे पर पोइ असांखे अमृत जे समान आनंद ईंदो आहे, प्रसन्नता ईंदी आहे। इहो सात्विक सुख। राजसी सुख में पहिरियों आनंद ईंदो आहे, कोई अभ्यास न, जल्दी जल्दी आनंद, जल्दी जुड़ी वेंदो आहे मन, छो त आदत पियल आहे जन्मनि जन्मनि खां। भोगन में असांखे अभ्यास न करणो पवंदो आहे, भोगन में सहज स्वाभाविक मन लॻंदो आहे। पर हुनजो परिणाम आहे दुख, नरक। पहिरीं आनंद, मज़ो, पोइ वरी पछताव, अफ़सोस, दुख। स्वामी राम सुखदास चवंदो हो कि संसार में अॼु दुख वधीक आहे, अॼु दुख वधीक आहे मानसिक रूप में।
त चई था सघूं कि इंसान भोग ॾाढा भोगिया आहिनि, इन करे दुख आहे। ये सिधो सो फार्मूलो आहे, भोग भोगे छॾियईं मनुष्य त उनजो रिजल्ट आहे राजसी भोग भोगिया अथई, सात्विक न। इंद्रियुनि सां विषय जो संयोगात हुन भोग भोगिया आहिनि, मूर्छा सां, बेहोशीअ सां। उनजी रिजल्ट आहे कि नरक, दुख, विषाद, इहो सभु आहे। त इहो आहे राजसी सुख। शुरूअ में त सुख, पोइ वरी दुख। हाणे अॼु असां ॿुधंदासीं तामसी सुख। तामसी सुख छा थींदो आहे? यत् अग्रे च अनुबंधे च सुखम मोहनम आत्मन निद्रालस्य प्रमादोत्थम तत् तामसम उदाहर्तम्। जेको सुख मोह सां प्रगट थे, मोह सां मोहित थी करे जेको सुख मिले, मोहित थी करे, कोई समोहित करे असांखे, समोहित करे ऐं तव्हांखे हिकिड़ो भ्रम विझेव, सच्चाई न भ्रम, तव्हांखे चयव तू कितनी अच्छी है, तू महान है, तू सबसे अलग है, इहो तव्हांजे दिमाग में भरे छॾेव। आहे कूड़, सच न आहे। तव्हांखे चयव तू बहुत जानकार है, तू बहुत ज्ञानी है, तू अच्छी है, तू पिछले जन्म में ऋषि मुनि थी। ये ॻाल्हियूं दिमाग में भरे छॾे कोई तव्हांजे, ऐं तव्हां एक्सेप्ट करे वठो। इनखे चइबो मोह वारो सुख। तव्हांखे सुख त ईंदो, सुख आहे या कान्हे, पर इहो आहे मोह वारो सुख, भ्रम वारो सुख। इहो आहे तामसी सुख, जेको कि जलेबियूं विराईंदियूं आहिनि, केवल ब्रेन वॉश करे सुखी सुख ॾियण कंहिंखे, इनखे तामसी सुख चयो वियो आहे। मोहनम, मोहनम। हाणे मोहन त कृष्ण जो बि नालो आहे, मोहन। उहो मोहींदो आहे, उहो अलॻि आहे। उहो भॻवान असांखे भ्रमित कोन कंदो आहे। जलेबियूं भ्रमित कंदियूं आहिनि। भॻवान जे रूप ते मोहित खे थियण तामसी सुख कान्हे, उहो टिन्हिनि सुखनि खां परे आहे। सात्विक सुख खां बि अलॻि आहे उहो, भॻवान जे मूर्त में मोहित थी वञणु। जब से है देखी मैंने तेरी सूरत, आंखों में बस गई है तेरी मूरत। तो मोहन ते उनजो बि नालो आहे। ॿियो नालो आहे उनजो मदन। अच्छा, जंहिंखे मोह बि हुजे ऐं मद बि हुजे, त छा थी वियो? न, मां कुझु ॿियो थो चवणु चाहियां। मोह प्लस मद जोड़ियो त छा थी वियो? मोहम्मद। उहो त उन्हनि जो ॿिए धर्म जो, ऐं असांजो भॻवानु कहिड़ो? उनजो उपासक आहे जंहिंमें मोह बि आहे ऐं मद बि आहे। ऐं असांजो कहिड़ो आहे भॻवानु? जंहिंमें मोह न आहे ऐं मद बि न आहे। न मोह आहे न मद आहे, हू त अलॻि आहे। श्याम सलोना रूप है तेरा, श्याम सलोना रूप है तेरा, घुंघराले हैं बाल।
सलोना रूप है तेरा। माया से मोहित होकर जो भटक रहे हैं लोग, माया से मोहित होकर जो भटक रहे हैं लोग, केवल अपने स्वार्थ का ही लगा हुआ है रोग। भूल प्रभु को पल पल जिस दिन भोग रहे हैं भोग, मन में पावन भाव जगे, मन में पावन भाव जगे जो आए गंगा धाम। नैनों से अमृत बरसता भक्तों के प्रतिपाल, नैनों से अमृत बरसता श्याम सलोना रूप है तेरा। शोध भरा पथ एक नजर में फूलों से भर जाए, शोध भरा पथ एक नजर में फूलों से भर जाए। रोते रोते आता है जो हंसता हंसता जाए, नाम बहुत सुखदाई तेरा मन में रस बरसाए। श्रद्धा से जो ध्यान धरे, श्रद्धा से जो ध्यान धरे प्रभु पल में करे निहाल। नैनों से अमृत बरसता भक्तों के प्रतिपाल, श्याम सलोना रूप है तेरा। उंगराले है बाल, नैनों से अमृत बरसता भक्तों के प्रतिपाल, नैनों से अमृत बरसता भक्तों के प्रतिपाल। तो मोहनता आहे पर मोहित करण वारो इन जो इहो स्वभाव तामसी कान्हे। पर जेको माण्हू संसार में कंहिंजो धन ॾिसी मोहित थो थी वञे, कंहिंजो बंगलो ॾिसी मोहित थो थी वञे, ऐं वरी पंहिंजी खुदि आत्म प्रशंसा सां मोहित थो थी वञे, या निंड में सुम्हियो पियो आहे सॼो ॾींहुं ऐं वेठे वेठे बिना महिनत जे पियो थो चए कि मां हीअं चाहियां त मां बि करे सघां थो, पर मूंखे खपे ई कोन। ॾाढा अहिड़ा हूंदा अथव आलसी, वेठे वेठे सलाहूं ॾियण वारा, उन्हनि खे कृष्ण भगवान चयो आहे तामसी सुख में रहण वारा। सुखी त आहिनि
निद्रा आलस्य प्रमादोत्थम, जेके निंड जो सुख में सुखी आहिनि, जेके आलस में वेठा आहिनि सुखी आहिनि, जेके प्रमाद में सुखी आहिनि, ये तामसी सुखी आहिनि। या जेके पंहिंजी तारीफ़ ॿुधी ख़ुशि आहिनि, या दिमाग में भ्रम पाले बैठा हैं कि मेरे को तो ज्ञान है बहुत, इनको बल्कि नहीं पता दूसरे लोगों को, मेरे को सब पता है, मैं इनसे ज्यादा हूँ, मैं सीनियर हूँ। ये तो छोटे लोग हैं। पंहिंजे घर वारनि खे जेका चए कि सब लोग मेरे से नीचे हैं, इनके चइबो आहे तामसी सुख। सुख त आहे पर यो सच्चो सुख कान्हे, भ्रम वारो सुख, मोहित। हाणे इन लाइ कृष्ण भगवान चए थो यत अग्रे च अनुबंधे च सुखम। असां ॿिया सुख ॿुधासीं। सात्विक सुख पहिरियों थोरो दुख ईंदो आहे, पोइ सुख ईंदो आहे। राजसीय में पहिरियों मज़ो ईंदो आहे, पोइ दुख लॻंदो आहे। हिन में छा थींदो आहे? हिन में शुरूअ में भी दुख न, सुख भी न, भ्रम। शुरूअ में भी मोह, आखिरी में भी मोह। ही बस इनके कोई सुख भी अहिड़ो ख़ासि कोन ईंदो आहे। ही शुरूअ खां लास्ट ताईं मोहग्रस्त ई हूंदो आहे। ही पंहिंजो पाण खे मोहित करण वारो आहे। शुरूअ में भी कोई एॾो महान सुख रस कोन ईंदो आहे हिनखे, पर ही कोशिश कंदो आहे कि मां सुखी आहियां, मां सुखी आहियां। पंहिंजो पाण खे धोखो ॾींदो आहे। हिकु बांदर वण ते चढ़ी वेही रहियो, लहे ई न। पोइ लथो त ॿियनि बांदरनि चयसि छो ठीकु त आहीं न, अॼुकल्ह तूं वण ते ॾाढो तो चढ़ी वेही रही। त बांदर चई ॿुधो, हाणे मां MBA कई आहे, त मां तव्हां सभिनी जो मैनेजमेंट ॾिसंदुमि, कहिड़ो जानवर कीअं वेंदो कीअं ईंदो। त उन्हनि जानवरनि चयो असां त हिनखे नियुक्त कोन कयो आहे, हीउ पाण ई पियो थो चए। हुन चई मां शहर मां थी आयो आहियां, मां ॾिठो आहे त माण्हू कीअं सिस्टम सां रहंदा आहिनि। असां घर ठाहींदासीं, जॻहियूं ठाहींदासीं, सिस्टम रखंदासीं, पर हुनखे कोई ॿुधंदो कोन हुअसि। हू पंहिंजी मर्ज़ीअ सां वण ते चढ़ी वेही रहे, चए मां तव्हां सभिनि खां अलॻि आहियां, मां ऊंचो आहियां। पोइ हिकिड़ी शेर आयो। शेर जानवरनि खां पुछे बांदर मथे छा पियो थो करे? चइसि साईं MBA करे आयो आहे। ही MBA करे आयो आहे, हाणे पाण खे MBA पियो थो सम्झे। छा चइबो आहे उहो पियो थो सम्झे। मैनेजिंग डायरेक्टर, मैनेजिंग बिजनेस, हा, मास्टर ऑफ बिजनेस, उहो पियो थो सम्झे। त शेर चई छॾियोसि, तव्हां त अचो, उहो त ई वेठो हुजे। जेको पंहिंजे पाण मां ख़ुदि ई भ्रमित थी करे पंहिंजो पाण खे कुझु सम्झे पियो थो, त उहो शुरूअ में सुख त प्राप्त कंदो आहे, पर आख़िरी में उहो अकेलो ई वेठो हूंदो आहे। पोइ वरी बुछड़ो थी करे हेठि लही ईंदो आहे, पोइ वरी शुरूअ खां शुरू कंदो आहे। इहो तामसी सुख। कोई नेतागिरी कंदो हुजे, फड़ कंदो हुजे, हर कंहिंखे चए कुझु कमु हुजे त ॿुधाइजां, कुछ ॿुधाइजां हुजे कम, मां वेठो आहियां, मुंहिंजी हिन सां बि पहचान आहे, हुन सां बि पहचान आहे। कॾहिं कॾहिं दाव लॻी वेंदो अथनि, चक्कर में अची बि वेंदो अथनि कोई, पोइ हुननि खां पैसा फुरींदा आहिनि, त केसि ताईं पोइ ख़ुशि थींदा आहिनि। पर जॾहिं हुननि जी मिटी माइटी हलंदी आहे त पुछंदा आहिनि छोकिरीअ वारा कि छोकिरो कंदो छा आहे, त पोइ छा ॿुधाइनि, छा कंदो आहे? पोइ रहिजी वेंदा आहिनि कुंवारा, छो त हुन कुझु कयो ई कोन न। त जीवन में इनजी का वैल्यू कान्हे तामसी सुख जी। ही हूअं ई आहे जीअं कोई सपने में ॾिसे कि मुंहिंजी लॉटरी खुली वई आहे, सपने में, ऐं ओॾी महिल कोई उथारे छॾे निंड मां। मुला नसरुद्दीन सपनो ॾिठई कि हुनखे धन मिलियो आहे ॾाढो, पर हिकिड़े ॿिए माण्हूअ ॾिसी वरितो आहे
हाणे उहो चएसि तो मूंखे बि ॾे हिन मां हिसो, ही ॾियणु नथो चाहे। ॾाढो अफ़सोस तो थिएसि। एतिरे में ज़ाल उथारे छॾियईंसि निंड मां, चयसि उथ। त हुन चयसि यार प्यारी, तो जीवन में पहिरियों दफ़ो सुठो कमु कयो अथई, सुठो थियो तो मूंखे निंड मां उथारे छॾियई, न त हथु ॾियणो पए हा हुनखे, हथु बची वियो मुंहिंजो। ही सभु सपने वारा सुख आहिनि, सपने वारा। को ग्रुप ठाहे 8-10 ॼणनि जो, हिकिड़े खे अध्यक्ष ठाहे, ॿिए खे उपाध्यक्ष, टे खे सेक्रेटरी, ऐं चौथे खे प्रचार, पंजे खे उतां जो देखरेख प्रभारी मंत्री, ऐं बाकी 4 बचा न, तो उन्होंने के वेटिंग में रखे कि तुम्हारा नंबर बाद में आएगा, तू हमारी करती रहे सेवा। तो वह जेका अध्यक्ष घर वेंदी, वह केॾी ख़ुशि थी घर वेंदी कि मां अध्यक्ष आहियां। झांकी रखंदा आहिनि, गणेश उत्सव माता इन में ही बोर्ड लॻाए छॾींदा आहिनि, दीपू अध्यक्ष, सुजाता छोकिरी, सचिव, अलॻि अलॻि इहे पोइ पद पाए उहे 11 ॾींहं ॾाढा ख़ुशि हूंदा आहिनि। इहो तामसी सुख आहे। सुख त आहे, मञूं था बिल्कुलु, मज़ो त ईंदो आहे। दुआ स्वप्न चइबो आहे, ख़ुदि खे ख़ुदि आत्म सम्मोहित करणु, ख़ुदि खे ख़ुशी ॾियणु दिमाग़ सां। जलेबियूं छा पे थियूं कनि, इहो ई त कनि थियूं। तू ऋषि मुनि है पिछले जन्म की, और तेरा किसी ने कदर नहीं किया, किसी ने पहचाना नहीं। इहा उन्हनि जी उहा आहे, इहा पॉलिसी आहे। माण्हुनि जी तारीफ़ कयो, उन्हनि खे आदत ॾियो, उन्हनि खे भ्रमित कयो, सम्मोहित कयो कि तू ऐसी है, ऐसी है, ऐसी है, तू भगवान है, तू भगवान है, तू भगवान है। हाणे जंहिंखे 10 दफ़ा चयो वेंदो तू भगवान है, तू अॼु घर अची यही चवंदी न मां भगवान आहियां। वो कीअं निकिरे उहो भ्रम? छो त जेको भ्रम कढंदो उहो दुश्मन, उनखे वो माई दुश्मन सम्झंदी न। हीअ मूंसां गुरूअ एॾी महिनत कई, मूंखे भगवान ठाहियईं, एॾी महिनत करे मुश्किल सां मूंखे भगवान ठाहियो अथई, हीअ चए थी तूं भगवान कोन आहीं, त उनखे छॾे ॾींदी, गुरूअ खे कोन छॾींदी, जंहिं उनखे भगवान जी उपाधि ॾिनी। अहिड़ियूं ॾाढियूं ॻाल्हियूं आहिनि। समाज में तामसी सुख आहे, माण्हू तामसी सुख में भ्रमित आहे, मोहित थी करे हू असली सुख खां वंचित पियो थो थिए। उन ई सुख में, दिमाग़ जे सुख में, अॼु हेतिरो धन कमायो, सुभाणे हेतिरो कमाईंदुमि, पोइ हेतिरो थी वेंदो, पोइ हिते इन्वेस्ट कंदुमि, पोइ अञा ईंदो, इहो तामसी सुख। बसि दिमाग़ जो जेको चइबो आहे अखियुनि जो, केवल अखियुनि जी ख़ुशी। अरे यार, छा जेको असां सत्संग में अचूं था, हाणे वास्तविक में अचूं, वास्तविक ही सभु मां भ्रम जूं ॻाल्हियूं कयूं, भ्रम। वास्तव में असां होश पूर्वक घरां निकिरूं, दरबार में अची वियूं ऐं सत्संग ॿुधूं, गुरूअ जे दर ते वेही करे, त छा इन जहिड़ो कोई सुख आहे? तव्हां ख़ुदि पंहिंजे मन खां पुछो, इन जहिड़ो सुख कान्हे। मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में, मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में, मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में। यह विनती है पल पल छिन छिन रहे ध्यान तुम्हारे चरणों में। यह विनती है पल पल छिन छिन
केवल चाहे बैरी सब संसार बने, चाहे जीवन मुझ पर भार बने, चाहे मौत गले का हार बने, रहे ध्यान तुम्हारे चरणों में, मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में। चाहे संकट ने मुझे घेरा हो, चाहे चारों ओर अंधेरा हो, पर मन ना मेरा डगमग हो, पर मन ना मेरा डगमग हो, रहे ध्यान तुम्हारे चरणों में, मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे वहाँ पर तेरा नाम रहे, तेरी याद सुबह और शाम रहे, तेरी याद में आठों प्रहर रहे, तेरी याद में आठों भगवान तुम्हारे चरणों में, मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारे चरणों में। सचो सुख तव भगवान जी याद में। सुख चयो वियो आहे, पहिरियों सुख निरोगी काया, ॿियो सुख घर में माया, ईअं न। अगर असांजो शरीर स्वस्थ आहे त इहो पहिरियों सुख अथव। ॿियो घर में मेहनत जी कमाई आहे त इहो ॿियो सुख अथव। टियों अगर जीवन साथी असांजी चय में आहे, इहो टियों सुख। पुट जेको आहे आज्ञाकारी आहे त इहो बि सुख। संतोष आहे त इहो बि सुख। असां में अगर उदारता जी भावना आहे त इहो सुख अथव वॾो। तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदव जंहिं ॾींहुं तव्हां कंहिं ॿिए जे लाइ कमु ईंदा। तव्हां अगर कंहिंखे कुझु ॾींदा न, उदारता दिलि वॾी ॾेखारींदा त सुख तव्हांखे मिलंदो। इहो कॾहिं करे ॾिसिजो। उदारता सुख मञियो वियो आहे। सुठो स्वभाव सुख मञियो वियो आहे। अच्छा स्वभाव
जंहिं घर में स्वभाव सुठो आहे, शील आहे, उहो सुख उते सुख आहे। परमार्थ जे लाइ तव्हां कुझु अगरि करे रहिया आहियो त सुख आहे। परमार्थ खे सचो सुख मञियो वियो आहे, जेको परमार्थ जी राह ते हली रहियो आहे। ॿियो सुख मञियो वियो आहे शर्म, जिते लज्जा आहे उते सुख आहे, ऐं जिते शर्म न आहे न उते दुख आहे। छो त जिते शर्म न आहे न, भली धर्म हुजे भली कर्म हुजे, उते अहंकार हूंदो ऐं माण्हू कुझु जो कुझु बि ॻाल्हाईंदो, उते सुख न आहे। सुख उते आहे जिते माण्हू हुन में आहे, मर्यादा में आहे, शील में आहे। त वास्तविक सुख इहे आहिनि जेके सस्ता बि आहिनि, फ्रीअ में बि मिली सघनि था। ऐं वॾो मां वॾो सुख त आहे सत्संग जो सुख। कबीर भगत चई ॾिनई, क्या करूं तेरे वैकुंठ को, जहां साध संगत नहीं होए। त अहिड़ो सुख, वॾो सुख असांखे मिली रहियो आहे। असां हुनखे सम्झूं, असां महसूस कयूं कि सुख आहे, ॾाढो वॾो सुख आहे सत्संग जो। पर चर्चा हली रही आहे तामसी सुख जी, त असां उहो ॿुधी रहिया आहियूं, ॿुधी बि वठूं। तामसी सुख चइबो आहे निद्रा, आलस, प्रमाद खे मोहित करण वारो सुख। प्रमाद ॿिनि प्रकारनि जो थींदो अथव, फर्क़ु आहे। आलस शरीर सां थींदो आहे, प्रमाद मन सां थींदो आहे। आलस जो अर्थ शरीर सां माण्हू निठल्लो वेठो हुजे, कुछ कम ही न करे। हिकिड़ो गुरुअ जो हिकिड़ो चेलो हो, ॿई वेठा हुआ, त गुरुअ शिष्य खे चईंसि, यार ॾिस ॿाहिरि मींहुं पए थो या? त चेले चईंसि, साईं हीअ ॿिली ॿाहिरां ई आई आहे हींअर, हिनखे हथ लॻाए ॾिसोसि, अगरि आली हुजे त सम्झिजो ॿाहिरि मींहुं पए पियो थो। वरी ॿियो कमु चईंसि कि लकड़ियूं काठियूं बाहि ॿार रोटी ठाहियूं। त चईंसि, साईं मूंखे ईंदियूं कोन्हनि ठाहिण, तव्हां ई खणी ठाहे वठो। त हिनखे निठल्लो चइबो आहे, शरीर आलसी। ऐं प्रमाद जो अर्थ आहे कि मन चए सुभाणे कंदमि, सुभाणे धर्म ते सुभाणे हलंदसि, सत्संग जी ॻाल्हियुनि ते सुभाणे हलणु शुरू कंदुसि। जेको सुभाणे ते टालींदो वञे, सुठियूं ॻाल्हियूं टालींदो वञे, इहो प्रमाद। प्रमाद या आलस बि ॿिनि प्रकारनि जो थींदो आहे। प्रमाद ॿिनि प्रकारनि जो, हिकु सक्रिय, ॿियो अक्रिय। अक्रिय जो अर्थ आहे जंहिंमें काई क्रिया न, कोई क्रिया न। माण्हू बसि वेठो आहे, रोटी खाधई, वरी लेटी पियो, वरी उथियो, थोड़ी बक कई, वरी बुख लॻसि, वरी खाधई, वरी सुम्ही पियो। इहो थियो अक्रिय, काई क्रिया न। सक्रिय प्रमाद उनखे चइबो आहे जंहिंमें कुझु क्रिया करे रहियो आहे हमरा, पर उहो प्रमाद आहे। कीअं? मोबाइल हलाए रहियो आहे, इहा क्रिया आहे सक्रिय प्रमाद। पर उहो कमु पियो थो करे जंहिंसां कुझु फ़ाइदो कोन्हे, जंहिंसां न उहो धन कमाईंदो, न ज्ञान प्राप्त कंदो, न कुझु ॿियो कंदो। उहो बसि मोबाइल ॾिसी रहियो आहे। ॿियनि छा कयो? या तो मोबाइल हलाए रहियो आहे, या जुआ खेॾे रहियो आहे। जुआ प्रमाद अथव। कोई जुआ खेॾे 2-2, 3-3 कलाक, इहो प्रमाद आहे। इहो आलसी माण्हुनि जो कमु आहे। छो त हिन मां रिजल्ट कुझु कोन पियो थो निकिरे। जुआ करे या मोबाइल हलाए। ऐं तव्हां मायुनि जे लाइ ॿुधायांव, जेॾी महिल तव्हां पराई पचर कंदा आहियो न, 2 मायूं मिली करे पाण में पलंग ते चढ़ी करे पराई पचर शुरू थी वेंदियूं आहिनि न, इहो प्रमाद आहे। पर सक्रिय प्रमाद, अक्रिय न, सक्रियता पूरी हूंदी अथनि। ऐं वरी चवणु न खपे भाई, असां फालतू निंदा था कयूं कंहिंजी।
पर फलाणी ख़बर अथई छा कई, चवण न खपे भाई, भगवान बचाए। चवंदी बि हाणे थोड़ी थोड़ी देर में ये चवंदी भाई फालतू कर्म था ठाहियूं, पंहिंजा कर्म था तैयार कयूं, कर्म बना रहे हैं, छा चवंदा आहिनि, कर्म तैयार कर रहे हैं, चवण न खपे। ऐं मां वरी चवंदो आहियां चवण खपे भाई, चवण खपे, रोजी सर पे बैठी है। वो माण्हू चवनि रोजीअ ते वेठो आहियां, कूड़ न ॻाल्हाईंदुमि, मां रोजीअ ते थोड़ी वेठो आहियां, रोजी सर पे वेठी है। त भई वेही रहनि मायूं ऐं ॻाल्हियूं शुरू थी वञनि, पढ़ाई पचल, हुन हीअं कयो, हुन हीअं कयो, विच विच में चवंदियूं वञनि, कर्म था ठाहियूं भाई, चवण न खपे फालतू। इहो प्रमाद आहे, सक्रिय प्रमाद, पूरी सक्रियता, पर आहे आलस, प्रमाद अथव, इन में सुख अथव, ऐं उहो सुख अथव तामसी। कृष्ण भगवान चए थो वो तामसी सुख आहे। माण्हू फिल्म ते वञी वेही रहे टाकीस में 2-2 कलाक, सुख त आहे पर तामसी सुख आहे। छो त उनमें सिर्फ़ व्यय ख़र्च पे थो थिए, सिर्फ़ असांजी एनर्जीअ जो ख़र्च पे थो थिए। किटी पार्टी प्रमाद अथव, प्रमाद आहे या कान्हे, पर सक्रिय प्रमाद, बिल्कुलु तैयार बि थींदियूं, बढ़िया लाली लॻाईंदियूं ऐं ॿिए बि मेकअप कंदियूं, वार स्ट्रेट, पर इहो प्रमाद आहे। छाजे लाइ थी करनि, छाजे लाइ तो तैयार थियनि कि उते वञी करे किटी कंदासीं, पार्टी कंदासीं, पोइ वरी किटी पार्टी करे गपशप खाईंदासीं पीअंदासीं, रिजल्ट छा थो निकिरे। कृष्ण इहो ई त चई कि न शुरूअ में सुख न आख़िरीअ में सुख, न शुरूअ में दुख न आख़िरीअ में दुख, शुरूअ में भी भ्रम आख़िरीअ में भी भ्रम, विच में भी भ्रम, त इहो आहे तामसी सुख, जंहिंमें कुछ भी हासिल न थिए, तामसी आलसी। अहिड़नि माण्हुनि खे मज़ो ई उते ईंदो अथव जिते इहे मोहित थियनि। तामसी माण्हू उते ई वञणु पसंदि कंदो जिते मूर्छा करण वारियूं ॻाल्हियूं थियनि, जिते हू नशे में अचे, जिते मूर्छित थिए, हुनखे कम बि इहे ई वणंदा, हुनखे सत्य न वणंदो, हुनखे अगरि कोई जाॻाईंदो त हुनखे न वणंदो, हुनखे कोई सुम्हारींदो त उहो वणंदो, हुनखे उनमें सुख थो मिले सुम्हण में। वो त अहिड़ा अवसर ॻोल्हींदो कि भाई मेहनत न करणी पए, वेठे वेठे कुछ थी वञे, तो स्वभाव ठही वेंदो आहे तामसी सुख वठण वारे जो। हिकिड़ो दृष्टांत आहे, बस इहो दृष्टांत चई पाण पोइ विराम ॾींदासीं। हिकिड़ो लकड़ हारो वयो काठियूं करण जंगल में, त हिकिड़ी लोमड़ीअ ते नज़र पियसि। उहा लोमड़ी लंगड़ी हुई, भॼी न पई सघे, त लकड़ हारे सोचई वेचारी लोमड़ी इहा शिकार कीअं करे सघंदी हूंदी, त चुपचाप सां ॾिसण लॻो लोमड़ीअ खे। हिन लिखी करे ॾिठई कि हिकिड़े शेर शिकार कयो ऐं शिकार करे पेट भरिजी वियसि त शिकार छॾे हली वियो। उहो बचियल शिकार लोमड़ी खाइण लॻी। त लकड़ हारे चई भाई लोमड़ी जेका पाण शिकार नथी करे सघे, उनखे भी भगवान रोज़ी सर पे वेठी है, रोज़ी पहुचाएसि थो, त मूंखे कोन ॾींदो भगवान। कुल्हाड़ी फिटी करे पाण बि वेही रहियो कि अगरि हुनखे रोज़ी ॾेई सघे थो त मूंखे बि ॾींदो। हाणे हिकु ॾींहुं गुज़रियो, 2 ॾींहं गुज़रिया, ही त कमज़ोर थी वियो, रोज़ी सर पे वेठी है। 3 ॾींहं 4 ॾींहं गुज़रा, बिल्कुलु मरण वारो थी वियो, त आकाशवाणी थियसि, ही दृष्टांत आहे। आकाशवाणी थियसि, अड़े बेवकूफ़,
तूं चईंदो मां शिक्षा वरिती हुन लोमड़ीअ मां कि उनखे बि वेठे वेठे भोजन मिले थो त मूंखे मिलंदो, प्रमादी भैंसा तो शेर मां शिक्षा कोन वरितई, तोखे मिले ई त लोमड़ी, तूं शेर मां बि त शिक्षा वठी सघीं पियो कि शेर केॾी फुर्ती ॾेखारींदो आहे, केॾो सिद्धांतवादी आहे कि ॿिए जो शिकार त खाईंदो आहे, पाण महिनत करे शिकार करे भोजन खाईंदो आहे ऐं पेट भरिजी वेंदो अथसि त जमा बि कोन कंदो आहे, ॿियनि जे लाइ छॾे हलंदो थींदो आहे। तूं उल्टो छो त तामसी माण्हू ॻोल्हे लहंदो आहे, पंहिंजी टाइप जो सत्संग, पंहिंजे ई टाइप जो संग, पंहिंजे ई टाइप जा दोस्त यार। शिक्षा ग्रहण करणी हुजे त शेर खां शिक्षा ग्रहण कयूं न, पर जॾहिं असां हुजूं राजसी या सात्विकी त तामसी सुख हुनखे चइबो आहे कि जंहिंमें महिनत न करणी पए, थोड़ो बसि वेठे वेठे प्रमाद करणो पए, मन खे मज़ो ईंदो रहे, बक बक गपशप करणी पए ऐं कूड़ ॻाल्हाइणो पए, भली कूड़ ॻाल्हाए करे इज्जत बि पाए वठूं ऐं कूड़ में चऊं मेरे को अनुभूति हो गई है, ये हो गया है, वो हो गया, बस इज्जत थींदी रहंदी, पूजा थींदी रहंदी। ये जलेबियुनि जो सुख अथव तामसी सुख, सीट ते चढ़ी वेही रहण ऐं ॿियनि माण्हुनि खां शेवा कराइण ऐं कूड़ ॻाल्हाए करे भॻवान ठही वञण, इहो सुख त आहे, पर इहो सुख कहिड़ो आहे? जोर सां चओ। हा, त हाणे तव्हां सम्झी वठिजो हिन ॻाल्हि खे कि हिननि जलेबियुनि जी चकाचौंध ॾिसी तव्हां आकर्षित न थिजो। कृष्ण भगवान तो चए इहो तामसी सुख आहे, इहो वास्तविक सुख कान्हे, ही मोहित करण वारो सुख आहे। त हिते सत्संग खे विराम था ॾियूं।